हल जबर अखबार पढ़ी थी न खान मोहम्मद खान वॾो इनाम रखियो आहे जेको हुन जे पुट नादर खां मैदान खटंदो उनखे 5 एकड़ ज़मीन ऐं 5 लख रुपया इनाम। हल साईं एॾो इनाम वॾो। अदा साईं ये अखबार त ॾे मां छो मुंहिंजो कमु आहे हिन में। अरे पप्पू पहलवान अखबार में ख़बर आई आहे नादिर खान को जेको मुक़ाबलो खटंदो हुनखे 5 लख रुपए इनाम ऐं 5 एकड़ ज़मीन। क़िस्मत खुली वई। हल त पई हुनखे मारियूं ऐं पैसा खणी अचूं। छो वटियूं में अधु पैसा ॾींदो मां न। हाणे मुंस माण्हू गैरत वारो अधु पैसनि ते राज़ी थी वई। नादिर मुंहिंजो नालो हमीद लाला पीअंदो आहे खीर जा प्याला अचां थो। छोटे पहलवान उछ त हलम नसीब खुली आहे। अदावत अखबार हाँ